गुलामी हयात न रही सकती है। इन जे करे यो उम्मीद ऐं आसरो पैदा थिए थो त असां ज़रूर हिकड़ी पंहिंजे मंज़िल ते पहुचंदासीं। ऐं अॼु जहिड़े तरीक़े सां सिंध हिन फैसला कुन घड़ी में दाख़िल थी वई आहे, सिंध हिन अहम ऐं फैसला कुन घड़ी में दाख़िल थी वई आहे, उन वक़्तु जेकॾहिं असां माण्हू इन ॻाल्हि खे विसारे वेही रहूं त असांजे वतन जे बुनियादी ऐं दाइमी मफ़ादनि जे ख़िलाफ़ कम कंदड़ केर आहिनि। पंजाब साम्राज्य त 60 सालनि खां वठी असांखे गुलाम कयो आहे, असांजा वसीला खसिया अथई, असांजे ॿारनि जे वात जो गिरह खसियो अथई, असांजी आज़ादी खसी अथई। ठीकु आहे, पर उन में इहो जेको जागीरदार आहे जेको 60 सालनि खां वठी वोट वठी असेंबली में वञे थो ऐं 73 जहिड़ा गलीज़ कानून पास करे 17 तरमीम जहिड़ियूं लानतूं उन में शामिल कराए असांजे वतन जा समूरा जीअण जा रस्ता खसे इस्लामाबाद ऐं मर्कज़ ऐं उन्हनि खून ख़वार इदारनि जे हवाले करे थो छॾे। उनजी त का न का रोक तारीख़ में थियणु खपे या न थियणु खपे। जेकॾहिं असां सम्झूं त इहो जागीरदार जेको आहे इहो समूरी ज़िम्मेवारियुनि खां फारिग़ आहे ऐं जागीरदारनि खे इहो खुलो रस्तो ॾेई छॾियो त हू असांजे वतन जे ख़िलाफ़ समूरियूं लानतूं ज़िलतूं बर्बादियूं कठियूं कंदा रहनि ऐं धारी दलाल ऐं एजेंटनि जा छाड़ता थी वतन जे बचनि खे कुहाईंदा रहनि त पोइ असांखां सियासत में ग़लती थी वेंदी। अहिड़े तरीक़े सां उहे समूरा नस्ल परस्त टोला जेके सिंध में नस्ल परस्ती जे बुनियाद ते इक़्तिदार ते कब्ज़ो कयो वेठा आहिनि, पोइ उहो शाही सैयद बि थी सघे थो, उहो को नस्ल परस्ती जे बुनियाद ते को बरोच ऐं समाट जे बुनियाद ते सियासत कंदड़ माण्हू थी सघे थो। ऐं उहा एमक्यूएम जेका उन नस्ल परस्ती बुनियाद ते वॾे में वॾी सिंध जी नुमाइंदा जमायत बनी ऐं 25 सालनि खां वठी सिंध जे इक़्तिदार इख़्तियार खे तबाही ऐं बर्बाद कंदी रहंदी आहे, जंहिंजी सियासत जे करे कराची हैदराबाद असांखां ओपरा थिया। कराची जे तालीमी इदारनि में सिंध जे नौजवान जो यूनिवर्सिटी में दाख़िलाऊं बंदि, रोज़गार बंदि, सिंधी नौकरी पेशा माण्हू जो उते अमल दख़ल बंदि, कराची जूं लखा एकड़ ज़मीनूं जेके आहिनि हक़ीक़ी मालिकनि खां खसे धारियुनि दहशतगर्दनि दलालनि जे कब्ज़े में हलियूं वयूं। ऐं अॼु जेका फिज़ा इहा आई आहे त हू इस्लामाबाद ऐं पंहिंजे आलमी आकाम सां मिली सिंध खे ॿ वतन करण जी कोशिश कनि पिया। ऐं असां क़ौम परस्त शायदि अञा हुनखे एॾो संजीदा मसइलो नथा सम्झूं। इन करे हिन महाज़ ते आऊं समूरी क़ौमी क़यादत खे इहो चवणु चाहियां थो त असां बि मक़सदु उहो ई साॻियो आहे, रस्तो हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो आहे। जेके माण्हू साईं जीएम साहिब जा पैरोकार आहियो, आज़ादी में ईमान रखो था, त मूंखे अॼु जवाबु ॾेई वठो त तव्हां 10 पार्टियूं छो ठाहे वेठा आहियो? छा मसइलो आहे? लीडर हिकिड़ो, झंडो हिकिड़ो, मंशूर हिकिड़ो ऐं पार्टियूं 20 ऐं क़ौम हिन ख़राब ऐं ज़िलत अंगेज़ हालत में पई आहे। इन करे आऊं चवणु चाहियां थो त अॼु इन ॻाल्हि जी इब्तिदा थियणु खपे त जेको जेको साईं जीएम साहिब जो पैरोकार आज़ादी पसंदी जो ऐं सिंधु देश जो नारो थो हणे, उहो हुन शहीद अख्तर शाह जे तॾे तां फ़ैसिलो करे उथे त हू हिकिड़े झंडे हिकिड़े प्लेटफॉर्म ते समूरा गॾिजी पंहिंजे वतन जी आज़ादी लाइ कमु कंदा। ऐं जेको जेको माण्हू इन्हनि 3 लानतुनि जो हामी हूंदो, पंजाब साम्राज्य जो हामी हूंदो, जो जागीरदारनि जो हामी हूंदो ऐं एमक्यूएम जी लानत जो हामी हूंदो, उहो सिंध जो सॼण न हूंदो। इहो फ़ैसिलो थी वञणु खपे। ऐं उन खां पोइ असां जेके समूरा क़ौम परस्त आहियूं, साईं जलाल शाह वेठो आहे, शाह मोहम्मद शाह मैदान ते आयो आहे, मुमताज़ भुट्टो आहे ऐं पलीजो साहब आहे। असां जेके माण्हू सम्झूं था त ही पार्लियामानी महाज़ बि घटनि रोडनि रस्तनि जे झेड़नि सां गॾोगॾु सिंध जे पार्लियामानी महाज़ ते इन बेकाऊ जागीरदारनि खे कढी करे सिंध जा गैरतमंद हक़ीक़ी इनकलाबी पुट सिंधी क़ौम जी नुमाइंदगी लाइ आहिनि। ऐं पूरी ज़िम्मेवारी सां चवां थो त ईंदड़ इलेक्शननि में को बीहे न बीहे, पर असां समूरा माण्हू जेके पंहिंजो पाण खे सिंध जा हिलाली पुट सम्झी वतन खे पंहिंजी माउ सम्झूं था, असां समूरा गॾिजी हिननि जागीरदारनि जो इलेक्शनी महाज़ ते मुक़ाबिलो कंदासीं ऐं गॾियल तरीक़े सां मैदान ते वेंदासीं ऐं समूरी हिन ग़ुलामी ऐं ज़िलतुनि जे ख़िलाफ़
ईअं विढ़ंदासीं जीअं ही आज़ादी पसंद को गैरतमंद पुट बंदूक खणी जंग जे मैदान में विढ़े। त इन जे करे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त ही सिंध हींअर बिल्कुल नए सियासी कल्चर मां गुज़रे पई। सिंध हिकिड़े नए सियासी प्रोसेस मां गुज़रे पई ऐं जेको माण्हू पंहिंजी अटकलुनि सटकलुनि सां उन में पंहिंजी चाल लफ़्ज़ी चकरबाज़ी करे उन तारीख़ जे वहकिरे खे पुठो ॾींदो, मुंहिंजो पुख़्तो यकीन आहे त उहो उन वहकिरे में लुड़ी ख़तम थी वेंदो। जेको क़ौम सां बीहंदो सिर्फ़ उहो हली सघंदो ऐं मूंखे पुख़्तो यकीन आहे त असां क़ौम जे इन समूरे इन रूह सां गॾु बीठा आहियूं ऐं तारीख़ जे कंहिं बि हक़ीक़तुनि खे पुठी ॾियणु इनकार करणु इहा बि असांजे लाइ वॾे खां वॾी तकलीफ़ जो बाहिस थींदो। इन करे असां इहो चवणु चाहियां थो त हिननि शहीदनि जो ॾोह ॿुधायो।